गम खाईंदे सुख पाईंदे, गम खाईंदे सुख पाईंदे, गम खाईंदे सुख पाईंदे, गम खाईंदे सुख पाईंदे। साजन हिन संसार में, साजन हिन संसार में, साजन हिन संसार में, साजन हिन संसार में। गम खाईंदे सुख पाईंदे, गम खाईंदे सुख पाईंदे, साजन हिन संसार में, साजन हिन संसार में। गम खाई गम खाई। गम खाइण मर्दानगी हरे राम राम, गम खाइण मर्दानगी हरे राम राम, गम खाइण मर्दानगी 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 मर्दानगी। चित चाहींदे सुख पाईंदे, चित चाहींदे सुख पाईंदे, साजन हिन संसार में ओ, साजन हिन संसार में। गम खाईंदे सुख पाईंदे, गम खाईंदे सुख पाईंदे, साजन हिन संसार में ओ, साजन हिन संसार में। गम खाई गम खाई। जय झूलेलाल। मां दीप चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। अहमदाबाद 15 मई ताईं शटडाउन। लॉकडाउन पूरो न थींदो तेसि ताईं सूरत में टेक्सटाइल इंडस्ट्रीज़ रहंदियूं बंदि। कच्छ, सुरेंद्रनगर, मोरबी, द्वारका ताईं तीड़ नाले जीव जंतु अची सघनि था जेके फसलूं नष्ट करे सघनि था। नितिन गडकरीअ चयो आहे थोड़े ई वक़्त में शुरू थींदा पब्लिक ट्रांसपोर्ट्स। प्राइवेट हाई स्कूलनि में पढ़ंदड़ विद्यार्थियुनि जी एडमिशन ऑनलाइन ते कई वई शुरू। विराट कोहलीअ जे पालतू कुत्ते जो निधन। न्यूयॉर्क जहिड़े शहर में संक्रमण घटियो। भुज जी अदाणी मेडिकल कॉलेज में अॼु खां कोरोना टेस्ट करण जी मिली मंज़ूरी। बहादुरगढ़ में ठहंदी कोरोना टेस्ट किट। लॉकडाउन में गांधीधाम जे जुवान विशाल सुनील आहूजा जेको हाल में चांगा IT इंस्टीट्यूट इंजीनियरिंग कॉलेज जो अभ्यासु आहे, हुन वक़्त जो सदुपयोग करे ऑनलाइन ते कैलिफोर्निया एमरी यूनिवर्सिटी कोलोराडो बोल्डर यूनिवर्सिटीअ जो कोर्स पूरो करे कयाई सर्टिफिकेट हासिल। नई आहिनित नाज़वारन जी बोली, नई आहिनित सिंधवारन जी बोली, निगाहों अदाओं इशारन जी बोली, निगाहों अदाओं इशारन जी बोली, नहीं आहिनित। हिकु जेकी पैराग्राफ है जेकी दिल में वेठल आहिनि एज अ होप। अल्लाह ही न थे
जो किताबन में पढ़जे साईं न थे, जो किताबन में पढ़जे अलाही न थे, जो किताबन में पढ़जे त हुई सिंध ऐं सिंध वारन जी बोली, निगाहुन अदाउन इशारन जी बोली। निगाहुन अदाउन इशारन जी बोली। बादशाह सलामत मूंखे बचाए, माण्हू मारे छॾींदा। बीरबल जी बादशाह सलामत। ही कहिड़ी मखलूक आहे ऐं माण्हू हिन जे पुठियां छो पिया आहिनि? बादशाह सलामत, मां तो बयान करियां, इहो कोरोना वायरस अथई। असां सुञातो आहे ही निभागो सॼी अवाम खे परेशान करे, पाण वरी कंध कोट घंटा घर अॻियां मोबाइल ते पबजी गेम खेॾंदो बीठो हुयो। मस मस पकड़ियो आहे हिन खे, हाणे त अहिड़ा बूट रखंदासींस कोन छॾींदासींस। बादशाह सलामत, माण्हू चोरियूं पाण कनि, धाड़ा पाण हणनि, अबे जी जायदाद मां न्याणियुनि जो हिसो पाण हज़म था कनि, 2 नंबर शयूं पाण विकणनि, सॼो ॾींहुं व्याज खाइनि पाण, सॼी राति व्हाट्सएप ग्रुपनि ते वेही हिक ॿिए जी गिला कनि पाण। ॾोहो वरी मूं मिसकिन वायरस जो आहे। बादशाह साईं, मां त चाइना खां घुमंदो सिंध में काइम अली शाह वटि भंग पीअण आयुसि। मूंखे कहिड़ी ख़बर त मीडिया वारा निभागा इते ई पहुची विया ऐं अफ़वाहूं फैलाए छॾियाऊं। साईं, मां त हिकिड़ो नंढड़ो मिसकिन वायरस आहियां। मूं कॾहिं कंहिंखे एतिरो नुक़सान नाहे पहुचायो जेतिरो नुक़सान मीडिया वारा अवाम खे पहुचाइनि था। सॼो ॾींहुं मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ियूं ख़बरूं हलाए अवाम खे परेशान था कनि। बादशाह सलामत, जल्दी मुंहिंजी हिननि खां जान छॾाए त मां नाश्तो करे वापसि चाइना मोटीअ थो वञा। बस कर रे सुंडी मुआंडरा, सॼे मुल्क में ख़ौफ़ फैलाए करे हाणे वरी पाण खे शरीफ़ तो सॾाई। खणोसि टंगा टोली करे मुल्ला असदुल्ला खोड़े जे हवाले था करियूंसि। उहो पाण ई सुबुह शाम जॾहिं कोपर वारा बेलचा ठोकींदुसि, पोइ हिन खे ख़बर पवंदी अवाम खे परेशान कीअं कबो आहे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। समर वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।